नाज़रीन, दादू में बरसात जो सिलसिलो जारी है, जंहिं सबब रोड रस्ता पाणी हेठि अची विया आहिनि। बरसात सबब बंधनि ते वेठल बोर मुतासिरनि जा अहज वीणा थी विया आहिनि। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि इशफाक मलिक। जी इशफाक, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू में जेका बरसात आहे उहा गुज़िरियल 12 कलाकनि सां वफ़े वफ़े खां जारी आहे। बरसात खां पोइ दादू शहर जा अक्सर जेका कारोबार मर्कज़ आहिनि उन्हनि में पाणी बीहजी वियो आहे। दादू जूं सरकारी इमारतूं आहिनि उन्हनि में बि पाणी बीठल आहे। पर दादू में जेको कचे में ॿोॾि जी सूरत हाल खां पोइ जेका हज़ारे ख़ानदान जेकी बेयारो मददगार उतां बंधन वारे इलाइक़नि में बंधन ते वेठल आहिनि, उन्हनि जे अहजनि में इज़ाफ़ो अची वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन महिल केतिरा ई ख़ानदान जेकी आहिनि उहे बंधन ते बेयारो मददगार वेठल आहिनि, जिन जी ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां का बि वाहर न कई वई आहे, जंहिंजे करे हू सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ॿोॾि मुतासिरनि पारां उन्हनि जा जेकी सवें मासूम ॿार आहिनि, मलेरिया ऐं ॿिए ख़तरनाक बीमारियुनि में उहे मुब्तला थी विया आहिनि। उहे जेकी हिन महिल बि जेकी हुते कखावा घर आरती तौरु अॾे वेठल आहिनि उन्हनि में बीमार थियल आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हितां जे ज़िले इंतिज़ामिया पारां इहा जेको आहे सो ज़िले इंतिज़ामिया खां इहा अपील कई आहे त जेको आहे सो फौरी तौर ते संदन वार कई वञे ऐं खान टेंट राशन ऐं ॿियो बंदोबस्तु कयो वञे त जीअं हू पंहिंजूं जानियूं बचाए सघनि। जी इशफाक, महिरबानी अव्हां जी।